अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु दोस्त ठीकु हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे उहो अॼु हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं। तव्हां दोस्तनि खे माज़रत था घुरूं, जीअं त दोस्तो कुझु ॾींहं मां वीडियो अपलोड करे न सघियुमि, कुझु मजबूरन सबबु। जीअं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त छा ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त 107 किस्त में छा ओठो पंहिंजी भेण खे मारींदो या न, तव्हां दोस्तनि खे इहो हिन वीडियो ॿुधाइण वारो आहे। छा खैरू रस गफ़ार खान के कुछ राज़न का आगाह कंदो, इन वीडियोस में ॿुधाइण वारा आहियूं। उन खां पहिरियां गुज़ारिश आहे त जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, ऐं उन सां गॾोगॾु सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियां तव्हां तक पहुची सघे। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त छाकाणि त ओठे जे घर ते रहिस जा माण्हू मतिलबु पारो ॾींदा आहिनि, जीअं उहो अची न सघे। उन जे ख़ातिर तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदोलां त ओठो पंहिंजी भेण कलसूम खे कुझु बि न करे सघंदो, छाकाणि त रहिस जा माण्हू हुन जे दरवाज़े ते पारो ॾींदा आहिनि। ऐं खैरू इंशा अल्लाह तव्हां दोस्तनि खे जल्द ॾिसण टाइम मिलंदो आज़ादु थियल, छाकाणि त रहिस गफ़ार खान खे कुझु राज़नि खां आगाह कंदो, जीअं खैरू खे रहिस गफ़ार खान छॾे ॾींदो ऐं ओठे खे सख़्त मां सख़्त सज़ा मिलंदी। ऐं ओठे खे रहिस गफ़ार खान न ॾेई सघियो त मतिलबु खैरू ज़रूरु ॾींदो, छो जो करे त हुनजे पीउ ऐं सौट खे क़तल कयो हुयो ओठे वारनि। इहो हुयो अॼु जो वीडियो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, ऐं इन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि तक पहुची सघे। महिरबानी दोस्तो वीडियो फुल ॾिसण जे लाइ।